अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भले काराऊं आहियां पेरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ईरान अमरीका जंग जे ख़ात्मे लाइ सिफ़ारती कोशिशनि खे हतमी मरहले में दाख़िल करे छॾियो। फील्ड मार्शल जो तेहरान में ईरानी क़यादत सां अहम मुलाक़ातूं। सैयद आसिम मुनीर ईरानी, सदर मसूद पज़ेश्कियान, पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ी सां धारदार मुलाक़ातूं करे जंग जे ख़ात्मे लाइ तजवीज़नि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। ईरानी स्पीकर कालीबाफ जो चवणु हो त ट्रंप ॿीहर बेवकूफ़ी कई त उहा जंग अमरीका लाइ अॻु खां वधीक सख़्त ऐं तबाह कंदड़ साबित थींदी। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में कुझु अॻु भराई थी आहे। थी सघे थो त अॼु, सुभाणे या ईंदड़ थोरनि ॾींहं अंदरि ऐलान करण लाइ असां वटि कुझु मवाद हुजे। भारतीय दौरे दौरान नई दिल्ली में मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे मार्को रूबियो चयो त हू ईरान जंग जे हवाले सां सुठी ख़बर लाइ पुरउमीद आहे। उमीद आहे त थी सघे थो ईरान जंग जे ख़ात्मे लाइ अॼु ई मुआहिदो क़बूल करे छॾे। ईरान चयो आहे त ईरान अमरीका ॻाल्हियुनि में पाकिस्तान ट्राकड़े जो किरदारु अदा करे रहियो आहे। ॻाल्हियुनि जो महवर जंग जो ख़ात्मो आहे। इन वक़्तु एटमी मापदंड ते का बि ॻाल्हि ॿोल्हि न पई थिए। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरानी अमरीका जा इख़्तिलाफ़ गहरा ऐं नुमायां आहिनि। सिफ़ारतकारी में वक़्तु लॻंदो आहे। इहो नथो ॿुधाए सघिजे त ॻाल्हियुनि खां पोइ किथे पहुचंदासीं। क़तरी वफ़द बि ईरानी परॾेही वज़ीर सां ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहे। बनू जे इलाइक़े सिक्योरिटी फोर्सिस पुलिस ऐं सीटीडी जो गॾियल ऑपरेशन 12 दहशतगर्द मारिजी विया। हिकु पुलिस एहलकार ऐं हिकु रिटायर्ड एफसी एहलकार शहीद। पुलिस ऐं सीटीडी जे ॻुझे इतला ते मीरान वारे इलाइक़े में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾेवट में 12 दहशतगर्द मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां 10 किलो वज़नी देसी इसाख़त जो बम हथायो। वफ़ाक़ी गरू वसीम मोहसिन नक़वी पारां पुलिस ऐं सीटीडी खे ख़राज तहसीन पेश। आईजी केपीके पारां ऑपरेशन में हिस्सो वठण लाइ इनाम जो। कि ये पाकिस्तान नहीं, ये पूरी दुनिया में वाहिद मुल्क है पाकिस्तान, और उसका वाहिद सूबा है सिंध, जिसमें फ्री ऑफ कॉस्ट स्कूटर दी जा रही है। पूरी दुनिया में इलेक्ट्रिक आपको स्कूटर, उसके हेलमेट्स, आपकी ट्रेनिंग फ्री, आपके ड्राइविंग लाइसेंस के पैसे फ्री। दुनिया में कितने मुमालिक कर रहे हैं, कोई और मुल्क नहीं कर रहा, सिर्फ पाकिस्तान कर